सामारमी गर्ल्स डिग्री कॉलेज में नियाणियुनि सां गॾु छोकरनि जी क्लासूं हलाइण ख़िलाफ़ मुअज़्ज़िज़ शहरियुनि जो मौक़िफ़, गॾु क्लासूं हलाइण ते एतिराज़ जो इज़हार। सामारे मां डॉक्टर हेमलाल वाघाणी जी रिपोर्ट मुताबिक़ गर्ल्स डिग्री कॉलेज में नियाणियुनि सां गॾु छोकरनि जूं क्लासूं हलाइण ख़िलाफ़ सामारे जी मुअज़्ज़िज़ शहरियुनि साबिक़ा टाउन चेयरमैन रफ़ीक अहमद काइमखानी, अलहाज मौलवी गुलाम मुस्तफ़ा साबरी पारां एतिराज़ जो इज़हार कंदे मौक़िफ़ ॾिनो आहे त सामारो गर्ल्स डिग्री कॉलेज में नियाणियुनि सां गॾु छोकरनि खे पढ़ाइण सां असांजे नियाणियुनि जी तालीम मुतासिर थियण जा ख़दशा आहिनि। असां वॾी मुश्किल सां पंहिंजी नियाणियुनि खे तालीम लाइ मोकिलींदा आहियूं। अगरि छोकरनि खे तालीम ॾियणो आहे त उन्हनि खे अलॻि बिल्डिंग में रखियो वञे। गॾु क्लासूं हलाइण खां असांजी नियाणियुनि जी तालीम ते असरु पवंदो। सामारे में अॻु में बि अहिड़ा वाक़िआ पेश अची चुका आहिनि जंहिंजे करे वालिदैन नियाणियुनि खे तालीम लाइ वञण खां रोकियो वियो आहे। उन मौक़े ते मुअज़्ज़िज़ शहरियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह ऐं आला इख्तियारियुनि सां मुतालबो कयो आहे त नोटिस वरितो वञे ऐं नियाणियुनि जी तालीम खे मुतासिर थियण खां बचायो वञे। मीडिया के तौर पर से मैं बोलना चाहता हूँ कि सरदार शाह और हमारी मैडम सभा कारकुन को एफपीएस साहब चुनाव के लिए काफी साथ है कि एक समारोह गर्ल्स कॉलेज में ये लड़कों और लड़कियों का जो शुरू किया गया है ये बहुत नामुनासिब है। तो इसके ऊपर हम सब तमाम तालिबे मुअज़्ज़िज़ीन और जो स्टूडियो लोग उनको इस पर एतराज़ है कि अर्ज़ा करूँ गुजारिश करूँगा तो इनको सामारे में गर्ल्स हाई स्कूल और जो कॉलेज खोले हुए हैं इनमें छोकरा छोकरी गॾु पढ़ाइण ना जायज़ है। तो मैं सैयद सरदार अली शाह साहब से मैं अर्ज करूँगा कि फौरी तौर पर जो लड़के हमारे बच्चे पढ़ते हैं उनका वहाँ जो वहाँ कॉलेज है, वहाँ हायर सेकेंडरी स्कूल है, उसकी बिल्डिंग खाली पड़ी है। हमारा जो पुराना कॉलेज बच्चों का है उसमें भी काफ़ी कमरे खाली पड़े हैं। तो ये मुख्तसर जो बच्चे हैं फौरी तौर पर वहाँ मुंतकिल कर दिए जाए।